मुंहिंजो नालो आहे लक्ष्य पारवानी। मां KG2 में पढ़ंदो आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे दीनवाला बाबा रानी संस्कार पब्लिक स्कूल। वांदरमल जी छठी पुरानी चैन हटण ते आहे कहानी। वांदरमल जी छठी पुरानी चैन हटण ते आहे कहानी। जॾहिं मींहुं करे वसकारा छुटण छठीअ मथां में सारा करे पुसाए पानी पानी। वांदरमल जी छठी पुरानी चैन हटण ते आहे कहानी। जॾहिं जिए तो उसका व्याकुल चवे छठीअ खे वांदरमल को। जॾहिं जिए तो उसका व्याकुल चवे छठीअ खे वांदरमल को। उणारे में भी सारी वांदरमल जी छठी पुरानी चैन हटण ते आहे कहानी। खुले रखिए बंदूक बनाए कुसंदो है कोत बुधाए। खुले रखिए बंदूक बनाए कुसंदो